हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाम जा अचण वारा एपिसोड कीअं थींदा? छा अचण वारे एपिसोड में हाणे शाहनवाज़ ख़ान उल्टो पुलिस में गिरफ़्तार थींदो? छा अचण वारे एपिसोड में हाणे वरी जेको आहे सोडल हरकत कंदो, यानी सोडल को क़दम खणण वारो आहे ऐं गुल होॾो जेको आहे ककर वारनि खे धोखो मिलंदो मुराद वारनि जी तरफ़ां, सोडल जी तरफ़ां? छा इहो मसइलो वरी वधी वेंदो ऐं शाहनवाज़ ख़ान जो आख़िर छा थियणो आहे? मंसूर ख़ान हिन मसइले खे आख़िर कीअं हैंडल कंदो? सॼी अपडेट्स ॾियूं था हिन नंढड़े वीडियो में। इनके आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो सोढल अञा ताईं मंसूर ख़ान ते को जेको एतबार नथो करे ऐं उन जे ख़िलाफ़ ई आहे। जॾहिं हुनखे सदमो मिलंदो पोइ मंसूर ख़ान खे मञंदो, चवंदो आहे कि तूं सही आहीं, हिकु चकर अञा सोढल धक खाईंदो। और शाहनवाज़ ख़ान जे लाइ हाणे जाॾो काॾो रस्ता बंदि थी चुका आहिनि। तमामु जल्द पुलिस इन खे गिरफ़्तार कंदी। पोइ इन केसनि मां तव्हांखे ॿुधायो त पुलिस गिरफ़्तार कंदी शाहनवाज़ ख़ान खे उल्टो। ॾिसजो तव्हां, शाहनवाज़ ख़ान जो पुलिस साथ छॾे वेंदी। ईअं ई थियो। मंसूर ख़ान ताक़त में अची चुको आहे। मंसूर ख़ान पंहिंजी ताक़त ॾेखारींदो हाणे शाहनवाज़ ख़ान खे पूरो करण जी कोशिशि कराईंदो, लेकिन शाहनवाज़ ख़ान आख़िरी चकर हिकु न हिकु गेम ज़रूरु खेॾंदो, मंसूर ख़ान खे फसाइण जी चकर करण जी कोशिशि ज़रूरु कंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। जे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे, महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा, सुठा कमेंट बि कंदा ऐं मथां जेको आहे बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो दोस्तों। ऐं हिन चैनल ते कुझु सिंधी फिल्मूं असां अपलोड कयूं आहिनि, ज़बरदस्त आहिनि, उन्हनि खे बि ज़रूरु ॾिसजो, फुल वॉच कजो ऐं दोस्तनि खे बि लिंक शेयर कजो। अल्लाह हाफ़िज़।